औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्म सन्फ़ तहक़ीक़ रिसर्च। अॼु जेको पंहिंजो टॉपिक आहे तहक़ीक़ ऐं रिसर्च तमामु बहितरीनु टॉपिक आहे। पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तहक़ीक़ या रिसर्च जी वॾी अहमियत आहे ऐं पाण खे हर ॾींहुं गुज़ारण जे लाइ इन शइ जी वधि खां वधि ज़रूरत पेश ईंदी आहे ऐं पोइ पाण तहक़ीक़ या रिसर्च जो अमल मतिलबु फ़ौरन करे ॾींदा आहियूं। उन खां बाद में ई पाण खे का रिज़ल्ट मिलंदी आहे। सो अॼु पाण इन शइ ते पाण पढ़ंदासीं। तहक़ीक़ रिसर्च तहक़ीक़ रिवायतुनि जी छंड-छाण जो इल्मु आहे। कंहिं मसइले जे भरोसे जोॻी हल ऐं सही नतीजनि ताईं पहुचण लाइ तहक़ीक़ उहो मुनज़म अमल आहे जंहिंमें हक़ीक़तुनि जी ॻोल्हा ऐं उन्हनि जे छंड-छाण जो तफ़सील वार बयानु लिकल हुजे थो। उन करे चई सघिजे थो त तहक़ीक़ जो तालुक़ु कंहिं मसइले ऐं उन जी भरोसे जोॻी हल जी ॻोल्हा सां वाबस्ता आहे। उहो हल या नतीजो भरोसे जोॻो हुअण लाइ हिकु ख़ासि अंदाज़ में अभ्यास लाज़िमी आहे। कंहिं मसइले जो हल ऐं मिलंदड़ नतीजा कंहिं बि क़िस्म जे शक शोबे ऐं उन जे इम्कानी हद ताईं रद्द न करे सघण सां ई तहक़ीक़ जे अमल जी कामयाबीअ जो दारोमदार रहे थो। सिंधी लुग़त मूजिबि तहक़ीक़ जो मतिलबु पक करणु, ख़ातिरी करणु, कंहिं ॻाल्हि जे तह ताईं पहुचणु आहे। साॻी रीति अंग्रेज़ीअ डिक्शनरी में रिसर्च जी माना ॻोल्हणु, ॿीहर ॻोल्हणु ऐं इस्तिलाही माना का बि हक़ीक़त ॻोल्हे पधिरी करणु आहे। जंहिंजो मक़सदु त कंहिं बि मौज़ूअ ते गहरी नज़र विझे, उन जे हर पासे खां छंड छाण कई वञे त उन मौज़ूअ ते वधीक ॼाण मिली सघे। तहक़ीक़ जो मक़सदु आहे फितरत या इंसानी ज़िंदगीअ जे अलॻि अलॻि मसइलनि जो हल तलाश करणु। तहक़ीक़ इंसानी इल्मु ऐं ॼाण खे वधाए थी। तहक़ीक़ में इंसानी तहज़ीब, तमदुन, सभ्यता जे इर्तिक़ा तहक़ीक़ जे अमल सां थी। कंहिं बि इल्म शाख़ ते तहक़ीक़ कंदड़ खे मुहक़क़ चइबो आहे। मुहक़क़ लफ़्ज़ तव्हां ॿुधो बि हूंदो या ॾिठो बि हूंदो, या तव्हां हींअर बि को बि किताबु खणी करे उते कंहिं पहिरें पने ते लिखियलु हूंदो मुहक़क़, तव्हां उते बि नज़र विझी सघो था। उते जेको मुहक़क़ हूंदो ऐं नालो लिखियलु हूंदो, मतिलबु चई सघिजे थो त हिन किताब जी छंड छाण इन मुहक़क़ कई आहे। कंहिं मुहक़क़ बणिजण लाइ उन जा बि मयार मुक़ररु कयल आहिनि। पहिरियों मयार आहे दलील बाज़ीअ जी क़ुवत रखंदड़ हुजे। ॿियों दलील बाज़ी हाफ़िज़ी जी क़ुवत रखंदो हुजे। टियों ज़हनी सचाई रखंदड़ हुजे। चोथों मौज़ूअ में दिलचस्पी ऐं उन खे निभाइण जो हौसलो रखंदड़ हुजे। पंजों मसइले जे हल लाइ वटसि जुस्तजू वारो जज़्बो हुजे। ही 5 दलील मतिलबु मयार हुदा जंहिं बि शख़्स वटि उहो मुहक़क़ थियण जे लाइक़ु आहे ऐं उहो रिसर्च कंहिं बि मतिलबु मौज़ूअ ते बिल्कुलु बआसानी करे सघे थो ऐं बहितरीनु करे सघे थो। पाण पढ़ियोसीं रिसर्च जे बारे में, तहक़ीक़ जे बारे में। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे सर्च। सर्च माना ॻोल्हणु ऐं तहक़ीक़ माना उन मां ई तहक़ीक़ मां ई ॻोल्हणु लिखियलु आहे। सो उन जे करे अॼु पाण जेको पढ़ियोसीं सो टॉपिक इहो ई हुयो ऐं हीउ जेको मतिलबु लफ़्ज़ या इहो ई अमल या कमु पंहिंजी ज़िंदगीअ में जाम वधि खां वधि ईअं ई खणी चइजे त इस्तेमालु थिए थो ऐं पाण हिन खे हर इंसान ई मतिलबु यूज़ करे थो, हिन मां कमु वठे थो। त उमेदु आहे त हीअ तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो।
अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ NMS। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।